सकरन मां के खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी के सदर ज़ैन शाह तरफां समूरी सिंध के शहरन में एहतजाजी मुज़ाहरन जो ऐलान खां पोइ सेवण शरीफ में तालके सदर मोहम्मद नवाज़ रिंद की अगवानी में तालके ऑफिस का एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहरो करे सख्त नारेबाज़ी कई, जंहिंमें अगवाननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ॻोठाणनि के बेदर्दी से क़त्ल में मुलविस केस दाख़िल करे शफ़ाफ़ इंक्वायरी करे सख्त सज़ा ॾिनी वञे। मुज़ाहरे में तालके सेक्रेटरी मोहम्मद खान सोलंकी, मुख्तियार परारो, अब्दुल हकीम बुर्दी, इमाम अली जतोई, सिटी डिप्टी सेक्रेटरी गुलाम फरीद बुघियो, बिलावल चन्ना, आसिफ जमाली, मुनीर वक्कू, नादिर परारो, अब्दुल खालिक जलवानी, दोदो रहमान परारो ऐं ॿियनि केतिरनि ई कारकुननि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।